नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानीहि। इहा हदीस उन्हनि चईन हदीसुनि मां ॿी हदीस आहे जेके 5 लख हदीसुनि मां इंतिखाब कयूं वयूं आहिनि। 5 लख हदीसुनि मां इंतिखाब करे 4 या 5 हदीसूं जेके ॿुधायूं वयूं आहिनि उन्हनि मां 2 नंबर ते इहा हदीस, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इंसान जे इस्लाम जी ख़ूबी आहे, ख़ूबसूरती आहे त हू फज़ूल ॻाल्हियुनि खे छॾे ॾे, यानी बेफ़ाइदा ॻाल्हि जंहिंजो न दुनिया में फ़ाइदो हुजे न आख़िरत में फ़ाइदो हुजे, न दीन जे एतबार सां उनजो को फ़ाइदो हुजे न आख़िरत जे एतबार सां उनजो को फ़ाइदो हुजे, त उनखे छॾे ॾे इंसान। इहा एॾी वॾी शइ आहे। हाणे ज़ाहिर त ही सभु हदीसूं पहिरीं बयान थी, इन्नमल आमाल बिन्नियात, तमामु अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे, माना अमलनि जो सवाबु नियतुनि सां आहे। 5 लख हदीसुनि मां जेका चूंडे करे उलमा इकराम 4 या 5 हदीसूं कढी ॿुधायूं आहिनि, ज़ाहिर त यानी इन्हनि जी केॾी वॾी तशरीह थी सघे थी। त पहिरीं हदीस जी बि मुकमल तशरीह त अञा कान थी, पर बहरहाल हाणे ॿी हदीस इहा आहे त हिन में त जेका फज़ूल ॻाल्हि आहे, लायानी आहे, यानी जंहिंजो न दुनिया में फ़ाइदो आहे न आख़िरत में फ़ाइदो आहे, उनखे इंसान छॾे ॾे। माना अल्लाह पाक जूं अता कयल जेके नेमतूं आहिनि इंसान खे, ज़िंदगी अल्लाह पाक अता कई आहे, वॾी नेमत आहे। माल अल्लाह ताला अता फ़रमायो आहे, वॾी नेमत आहे। सलाहियतूं अल्लाह पाक अता फ़रमायूं आहिनि, अखियूं अल्लाह पाक अता फ़रमायूं आहिनि, ज़बान अल्लाह ताला अता फ़रमाई आहे, दिमाग़ अल्लाह ताला अता फ़रमायो आहे। ये जेके बि नेमतूं अल्लाह पाक असांखे अता फ़रमायूं आहिनि, इन ॾियण जो हिकिड़ो मक़सदु आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इन्हनि सां जेको थो अहिड़ियूं शयूं करे थो जेके मक़सद जे ख़िलाफ़ आहिनि, त पोइ हिनखे इस्तेमालु छा में पियो करे, यानी फज़ूल ॻाल्हियुनि में पियो इस्तेमालु करे, जो ज़ाया पियो करे, त इहो मुजरिम आहे अल्लाह जो, इहो माण्हू अल्लाह जो मुजरिम। इस्लाम जो हर कमु उहो ख़ूबसूरत थी वञे, हिन जो इस्लाम ख़ूबसूरत इस्लाम बणिजी वञे, अल्लाह ताला चए त तूं ॾाढो सुहिणो थो लॻी मूंखे, उहो तॾहिं थींदो जॾहिं इंसान हर क़िस्म जी लायानी छॾे ॾे, हर क़िस्म जी फज़ूल ॻाल्हि छॾे ॾे। फज़ूल ॻाल्हि में गुनाह बि अची विया, गुनाहनि सां फ़ाइदो त कोन्हे बल्कि उबतो नुक़सान आहे। कबीरा गुनाह, सग़ीरा गुनाह सभु इनखे छॾिणा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी शइ गुनाह कोन्हे पर उनजो फ़ाइदो बि कोन्हे, जेकॾहिं को नुक़सान कोन्हे त फ़ाइदो बि कोन्हे, त हक़ीक़त में उनजो बि नुक़सान आहे, छो त उहा लायानी आहे। ऐं लायानी कंदो त पोइ हिन जी इस्लाम जी जेका ख़ूबी आहे, ख़ूबसूरती आहे, उहा ख़तमु थी वेंदी, इहो नुक़सान थियो। अहिड़े तरीक़े सां घणो करे जेको इंसान ॻाल्हि करे थो उहो कलाम थो करे। इन जे बारे में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मन युमिन बिल्लाहि वल यौमिल आख़िर फलयक़ुल खैरन औ लियस्मुत। जेको माण्हू अल्लाह पाक ते ईमान आणे थो ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणे थो, उनखे घुरिजे त ख़ैर जी ॻाल्हि ज़बान मां कढे, भलाईअ जी ॻाल्हि ज़बान में कढे, या पोइ ख़ामोश रहे। असां सोचूं असांजी ज़बान छा में थी हले, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां ॻाल्हायूं था। इंसान राति जो सुम्हण महिल पंहिंजो मुहासिबो करे त भई सुबुह जो उथण खां वठी हाणे आउं सुम्हां थो, एसि ताईं मुंहिंजी ज़बान छा ॻाल्हायो आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मूं गुनाह जूं कयूं, उहो बि लायानी आहे, उन ते तौबा करे। ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मूं ॻाल्हायूं, कहिड़ा जुमिला ॻाल्हाया जेके यानी लायानी यानी गुनाह त कोन्हनि,
पर ज़रूरी भी कोन हुआ। हिकिड़ी जाइ ते मूंखे हिकिड़ो जुमिलो चवणो हो, मूं ते ॿ जुमिला छो चया? ॿियो जुमिलो जेको मूं चयो उहो नामुनासिब हो। त इन एतबार सां जेको आहे सो जेॾी महिल इंसान पंहिंजे कलाम जो मुहासिबो कंदो ऐं पोइ पंहिंजे पाण खे चवंदो त तो हीउ छो ॻाल्हायो, छो चयो, त पोइ बुज़ुर्गनि लिखियो त उन जी ज़बान बेफ़ाइदा कलाम में ॻाल्हियुनि में घटि हलंदी ऐं लगाम अची वेंदो। ऐं अक्सर इंसान जा 90% गुनाह ज़बान सां थियनि था, त इंसान जी तरबियत शुरू थी वेंदी। इंशाअल्लाह ताला इन मौज़ूअ ते अञा बि ॻाल्हि तशरीह हलंदी। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। मंज़ूलुम बिका कुल्लु हाजा, मंज़ूलुम बिका कुल्लु हाजा, मंज़ूलुम बिका कुल्लु हाजा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन व रहमतुल्लाह। सुभान अल्लाह।